जी न्यू सांगी माइनर जा पुछड़ी जा आबादगार जेके आहिनि उहे सरापा एहतजाज आहिनि। उन्हनि जो चवणु आहे त पाणी हिते जेको आहे असां वटि न आहे। अचो त हिननि सां ॻाल्हि ॿोल कयूं था, हुननि जो वधीक छा चवणु आहे। ये सांगी शाख में काफ़ी टाइम का वठी पानी की किल्लत है। आबादगार पुछड़ीअ वारा काफ़ी सरापा एहतजाज लगा पिया आहिनि, जन काफ़ी टाइम का वठी एहतजाज कया, पर उन्हनि जे एहतजाज को बि रंग न लातो आहे। हिते असांजा ऑफिसर शाही जेके आहिनि कुझु नथा ॿुधनि। मुंड वारा आबादगार पंहिंजो वंझूं हणी ऐं उन खां पोइ गैर कानूनी पाइप वग़ैरह लॻाए पंहिंजूं ज़मीनूं आबाद कनि था, पर पुछड़े ते पाणी पीअण लाइ बि कोन्हे, माल बि बुख मरी रहियो आहे। हिक वाटर मां 3 वाटर ठाहिया अथनि, 2 पंप हणी, 2 हे टियों जेको फ्रेम लॻल आहे टियों उहो थो वए। शाख जी पुछड़ी वारा असां आबादगार आहियूं जेको सराय एतिराज मां वेठा आहियूं। असां हींअर बि महीनो अॻु में बि एतिराज कयो त बाबा असां पुछड़ी वारनि खे बराए महिरबानी पाणी ॾियो। इंजीनियर खे एस टी खे सभिनी खे असां चयो, उन्हनि चयो असांखे 2-3 ॾींहंनि में तव्हांखे पाणी पूरो करे ॾींदासीं, पर अञा ताईं महीनो थी वियो आहे। वरी असां ॿिए चकर एतिराज कयो, आख़िरी चकर असां न त हाई कोर्ट सुप्रीम कोर्ट बि वेंदासीं ऐं असां उन्हनि खे अमलदारनि खे एतिरा था कयूं त बराए महिरबानी असांखे आर्मी ॾियो जेकी चेक करे वाटरनि खे। एस टी इंजीनियर असांखे दिलासा आसरा ॾींदा था रहनि त बाबा असां मशीन घुराई आहे, तव्हांजी खाटी था करायूं, हीअं था कयूं, हूअं था कयूं।